दोस्तों आज आपके लिए नया वीडियो लेके आए हैं। ये मेरे पास पैसे नगद और नगद पड़े हुए हैं। ये 5,000 रुपये मेरे पास पड़े हुए हैं और ये एक अदद मोबाइल मेरे पास पड़ा हुआ है। गेम का रूल ये और ये डी बी और ये एक दूसरे से यहाँ पर रांदीगरों को जोड़ना है। जो भी जोड़ सका इनको, ये लकीर लगे हुए हैं, एक दूसरे के साथ लकीर जैसे आए नहीं, टच नहीं करें। जो भी दोस्त ये गेम चैलेंज ये पूरा कर लिया उसको ये नगद और नगद ये पैसे उनको ये इनाम मिलेंगे। ये 5,000 रुपये ये इनाम है और ये एक अदद मोबाइल उन दोस्त को इनाम में दिए जाएंगे। हमारे खिलाड़ी इधर आ जाएं, जो भी हैं करीब आ जाएं। ये एक है मुर्तज़ा और दूसरा रहीमदा, तीसरा करीमश्क। ये अगर इन्होंने इनको मिला दिया आपस में, लकीर जैसे बीच में लकीर नहीं आए, अगर आपने मिला दिया, टच नहीं हुए, तो ये आपको इनाम हमारे तरफ से दिए जाएंगे। हे इनाम तव्हां खटींदो 5,000 हेन ऐं हिकु अदद मोबाइल हिन में पियल आहे। इहा बि तव्हांखे ॾसींदासीं, उन दोस्त खे इनाम ॾींदासीं। सो ये पैसा रखूं था असां हिते। सो हाणे दोस्तनि खां असां चैलेंज था करायूं त हे इनाम में हे चैलेंज खटे ॾसींदा आहियूं। मां तव्हांखे सम्झायां थो, वीडियो जो मतन इहो आहे त हाणे हे ॾिसो, हे सीअ खे हिते हिन सां मिलाइणो आहे ऐं हे जेका डी आहे हिन खे हितां मिलाइणो आहे, हिन खे हिते मिलाइणो आहे, जीअं हे पाण में टच न थियनि। हाणे फ़र्ज़ु कयो, ॾिसो मां हिते हे लकीर छिकेसि, हिन खे हिते लॻाईंदो त हे लकीर हिते ॾिसो टच थिया। सो इहे टच न आहे करिणो, ठीकु आहे न। था हाणे लकीर लकीर सां मिले न, ईअं तव्हांखे सिंपल ई माना हिननि खे पूरो करिणो आहे। हाणे नंबर वार खिलाड़ी हली थियनि, कहिड़ो पहिरीं शुरूआत थो करे? मुर्तज़ा तूं शुरूआत कर पुट। हाणे हिन खे हिते मिलाइणो आहे पुट। हाणे तोखे डीअ सां मिलाइणो आहे। हा सही, भली कोशिशि तो कई। हाणे हिन खे हिते मिलाइणो आहे, हिन खे हिते मिलाइणो आहे। हाणे मिला हा न ग़लति थी वियो, लकीर सां टच न थिए। ॾिस न, कोशिशि कई, हिन खे हिते मिलाई, सो हिन खे वरी हिते छिकियो, हिते लकीर टच थिया, ठीकु आहे। हाणे हिते लकीर टच न थिए, तव्हांखे माना इहा कोशिशि करणी आहे त माना लकीर सां टच न थिए, सिंपल ई अलॻि अलॻि करे मिलाइणो आहे हिननि सां। अदा मुर्तज़ा हाणे तुंहिंजी वारी आहे। रहींदा, हाणे ॾिसूं, कोशिशि भली आहे, इंतिहाई कोशिशि भली आहे। ॾिसूं त हाणे किथे थो कमु वञी बीहे। बिल्कुलु सही, न ग़लति थियो। हिते ॾिस, लकीर हिन सां टच थियो, हिन खे लकीर खे टच न आहे करिणो, हे माना अलॻि अलॻि हिन खे गॾाइणो आहे। हाणे त तुंहिंजी वारी आहे। हाणे जंहिं बि दोस्त खटियो, मां वराए सराए इनाम जो ऐलान करे छॾियां। जंहिं बि दोस्त खटियो, हे ॾिसो असां वटि हे इनाम जी रक़म 5,000 रुपयो आहे ऐं हे मोबाइल बि असां उन दोस्त खे ॾींदासीं जंहिं बि दोस्त खटियो। कोशिशि हिननि भली कई आहे, पर हाणे उमेदु आहे त हे अॻिते, बाक़ी हिकु करीमश्क बचो आहे। हाणे ॾिसूं था त उनजी कोशिशि छा थी थिए ऐं हे कड़क नोट कंहिंजे नसीब में था अचनि। हाणे ॾिसूं था, मुक़ाबिलो सख़्तु आहे। हाणे शुरू था कयूं। करीमश्क जमाली, ॾिसूं त दाना ई हुनजी किथे थी वञी बीहे। हाणे ॾिसो, हा ॾिसो, हिन कोशिशि भली कई आहे। ईअं न ड्राइणो न आहे, तूं पंहिंजे हिसाब सां छिके वञ। ग़लति थियो पुट। हे हिते लकीर टच थियो, इहो लकीर हिते टच, हा हिते हाणे टच न। सो हे टई जवान नाकाम विया आहिनि हिन कोशिशि में। हाणे असांजो अमाउंट हिते पियल आहे, मोबाइल बि पई आहे हिकु अदद, ऐं हे तव्हांजे अॻियां नक्शो बि साम्हूं आहे, व्यूअर तव्हां ॾिसी था सघो। हाणे हे न जोड़े सघिया आहिनि। हाणे ॾिसूं त कीअं थी थिए कोशिशि। हाणे तव्हांखे को मन में सुवाल आहे त तव्हां कयो। साईं बिल्कुलु, जे हे गेम मूं ठाही आहे दोस्तो, हे जो मूं ठाहियो आहे त हे लाज़मी आहे, मां मूंखे ख़बर हूंदी तॾहिं मूं ठाहियो आहे। हाणे हे दोस्त नाकाम विया, हे रक़म हिते पई आहे। हाणे मां तव्हांखे अचो त सेट करे ॾसियां त कीअं हे सेट थींदो। हाणे ॾिसो दोस्तो, हे डी आहे। हाणे डीअ खे डीअ सां गॾाइणो आहे, ठीकु आहे। हाणे इहा महारत आहे हिकिड़ी, तव्हां ॾिसो। हाणे हे ॾिसो, हिते लकीर, ओ हीअं ॾिसो, हे छिकिजी वई, ओ हिते गॾियो डीअ सां डी गॾियो साईं, डीअ सां डी हिते गॾियो साईं। हाणे हे छा आहे? बी आहे। हाणे बीअ खे बीअ सां गॾाइणो आहे। हाणे हे ॾिसो, हे बी आहे, ओ हे ॾिसो, हाणे लकीर तव्हां ॾिसजो किथे बि टच नथो थिए। हाणे हे ॾिसो, हे छा सां गॾियो? बीअ सां गॾिजी वियो साईं।
डी डी सां हाणे तव्हांखे मूं गॾाए ॾसियो साईं। जी, जी। हाणे बाक़ी बचो छा बी बी। बी ऐं ॿियो हे छा ए ए बचो। हाणे ए खे गॾाए त तव्हांखे मां ॾसियां त कीअं ए गॾिबो ए कीअं गॾिबो। हाणे ॾिसो हाणे हे छा थियो हिते हिते बी थी वियो ठीकु आहे जी जी थी वियो साईं। बाक़ी बचो हे छा आहे ए बचो। हाणे ए खे गॾाइणो आहे हाणे ए खे पाण छिके था हलूं हिते खां हीअं था छिके वञी गॾायूंसि ओ हे ॾिसो गॾिजी वियो साईं। जी जी हाणे ईअं गॾाइबो आहे हिन खे हिते हीअं छिके आयासीं हिन वटि हिन खे हिते सिंपल ॾिनोसीं हिन खे हितां। दोस्तो घणे मां घणो वीडियो खे शेयर कयो वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी।